नाज़रीन, लाहौर में पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे गडियल कमेटी जो इजलास गवर्नर हाउस लाहौर में थियो। नून लीग जे इसहाक डार ऐं पीपल्स पार्टी जे राजा परवेज़ अशरफ इजलास जी सदारत कई। पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जे गडियल कमेटी जो इजलास गवर्नर हाउस लाहौर में मुनक़िद कयो वियो। नून लीग जे इसहाक डार ऐं पीपल्स पार्टीअ जे राजा परवेज़ अशरफ इजलास जी सदारत कई। गॾिजाणी में मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी जी गडियल कमेटी जो इजलास गवर्नर हाउस लाहौर में कोठायो वियो, जंहिंमें नून लीग जे तरफ़ां राना सनाउल्लाह, मरियम औरंगज़ेब, आज़म तारड़, मलक अहमद खान, जॾहिं त पीपल्स पार्टी जे तरफ़ां यूसुफ रज़ा गीलानी, राजा परवेज़ अशरफ, नदीम अब्दुल चुन, हसन मुर्तज़ा ऐं अली हैदर गीलानी शिरकत कई। पंजाब जे गवर्नर सरदार सलीम हैदर खान, नदीम अब्दुल चुन ऐं अली हैदर गीलानी इजलास में वीडियो लिंक ज़रिए शरीक थिया। इजलास में पावर शेयरिंग जे वाइदनि ऐं पंजाब में पीपल्स पार्टी जे ख़र्चनि ते अमल दरामद जो जाइज़ो वरितो वियो, जॾहिं त हुकूमती इतिहाद जे विच में तहरीरी मुआहिदे ते बि मुशावरत कई वई। इजलास में मुआहिदे जे बक़ाया नुक़्तनि ते मरहलेवार अमल दरामद ते इतफ़ाक़ कयो वियो, जंहिं जे तहत कुझु नुक़्तनि ते तुर्त ऐं बाक़ी नुक़्तनि ते बि आहिस्ते आहिस्ते अमल कयो वेंदो। हुकूमत कानून साज़ी, बजट ऐं पॉलिसियुनि ते वक़्त खां अॻु पीपल्स पार्टीअ खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो। ज़रियनि मूजिबि पंजाब जे खटियल ज़िलनि में पीपल्स पार्टीअ जे मर्ज़ीअ मूजिबि कामोरा मुक़ररु थींदा ऐं पंजाब में पीपल्स पार्टीअ खे नून लीग जे मेंबरनि जे बराबरि तरक़ियाती फंड्स ॾियण ते बि इतफ़ाक़ कयो वियो। ॿिन्ही पार्टियुनि जा अॻवान इजलास जी रिपोर्ट पंहिंजी आला क़यादत खे पेश कंदा। ॿिए तरफ़ पीपी अॻवान हसन मुर्तज़ा चयो त पीपल्स पार्टी इक़्तिदार में हिसो न घुरी रही आहे। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे पीपी अॻवान हसन मुर्तज़ा चयो त इजलास में बहितर अंदाज़ में ॻाल्हियूं थियूं ऐं हाकारी अॻभराई थी। इहो दुरुस्त न आहे त पीपी इक़्तिदार में हिसो घुरी रही आहे। असां इतिहादी हुकूमत खे अॻिते वठी वञणु चाहियूं था। हुन चयो त असांजो फोकस महांगाई ऐं लाक़ानूनियत जे ख़ात्मे ते आहे। हिकु ज़ैली कमेटी जोड़ी वई आहे जेका मसइलनि खे ॾिसंदी। इहो तासुर ग़लति आहे त असां हुकूमत खे को टफ टाइम ॾियणु चाहियूं था। सब कमेटी हफ़्ते अंदरि सिफ़ारिशूं पेश कंदी। हसन मुर्तज़ा वधीक चयो त कोशिश आहे त असांजो इतिहाद क़ाइमु रहे। असां महांगाई में घटिताई ऐं अवाम खे रिलीफ ॾियणु चाहियूं था। असां वेही हिकमत अमली तय करणु चाहियूं था। टिनी सूबनि में अमन अमान जी सूरत हाल ख़राब थी रही आहे। नाज़रीन, भलीकार चवंदासीं। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त एस्टेब्लिशमेंट पीटीआई खे जलसो रद्द करण जो न चयो, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नाकामीअ जे ख़ौफ़ खां जलसो मुलतवी कयो आहे। सियालकोट में ख्वाजा आसिफ जी मीडिया सां कयल ॻाल्हि ॿोल जा तफ़सील हिन रिपोर्ट में। वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त एस्टेब्लिशमेंट पीटीआई खे जलसो रद्द करण जो न चयो, पर हुननि नाकामी जे ख़ौफ़ खां जलसो रद्द कयो। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त जलसो रद्द थियण खां पोइ पीटीआई बानी बुशरा बीबी, रऊफ़ हसन ऐं अलीमा बीबीअ जे गुफ़्तगू सभिनी जे साम्हूं अची वई आहे। पीटीआई में इख़्तिलाफ़ वाज़े थी रहिया आहिनि। जलसो कामयाब थियणो हुजे हा त कॾहिं बि रद्द न कनि हा। जलसा जो है मुलतवी कर दिया गया और उन्होंने कहा कि ये हमें एस्टेब्लिशमेंट ने कहा था। एस्टेब्लिशमेंट में कतई तौर पे उनको नहीं कहा कि जलसा जो है मंसूख करें। सुबह 6:45 बजे कई माह से स्वाति साहब का कोई राब्ता नहीं था। ये अचानक स्वाति साहब वहाँ पे किस तरह पहुंच गए? ख्वाजा आसिफ चयो त पीटीआई वारा चई रहिया आहिनि त 9 मई जा ज़िम्मेवार असां आहियूं। मूंखे ॿुधायो त चेहरा किराए जा हुआ। जलसा कामयाब हो रहा होता तो मैं आपको शर्तिया बताता हूँ कि इमरान खान ने जलसा कॉल ऑफ नहीं करा। डिवीजन की वजह से, इस ग्रुपिंग की वजह से पार्टी जो है, पीटीआई जो है, शिकस्त रेख का शिकार हो रही। 1.5 साल है गुजर चुका है, लेकिन 9 मई के जो मुजरम, जो रियासत के मुजरम हैं, आपकी सालमियत के मुजरम हैं, उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं, बल्कि उनको हीरो बना के पेश किया जा रहा है। और ये एक बहुत बड़ी ट्रेजेडी है कि ये इस तसादम के अंदर जो है कानूनी और आइनी अदारों ने भी एक पोजीशन ली हुई है। उन्हनि जा वीडियोज़ में चेहरा हुआ। 9 मई वाक़िअनि खे हज़ारे न करोड़े माण्हुनि ॾिठो। 9 मई वाक़िअनि में मुलवस अंसरनि जूं शिकिलियूं वीडियोज़ में वाज़े ॾिसी सघजनि थियूं। संदसि चवणो त ॿाहिरीं एजेंडा ते कमु थी रहियो आहे। उन जो भरपूर मुक़ाबिलो कयो वेंदो। पाकिस्तान जी वहदत जो भरपूर दिफ़ा कंदासीं। नाज़रीन, तहरीक इंसाफ़ में इख़्तिलाफ़नि जे ख़ात्मे जे लाइ कमेटी जोड़ी वई आहे। आरिफ अलवीअ खे सरबराह मुक़ररु कयो वियो आहे। पीटीआई में अंदरूनी इख़्तिलाफ़नि जे ख़ात्मे जे लाइ कमेटी जोड़ी वई आहे, जंहिंजो सरबराह अॻूणो सदर आरिफ अलवी आहे। ज़रियनि मूजिबि अॻूणे सदर आरिफ अलवीअ खे कमेटी जो सरबराह मुक़ररु कयो वियो आहे। हिकु हफ़्ते अंदरि तजवीज़ूं ॾींदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त अॻूणो सदर इख़्तिलाफ़ रखंदड़ अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो ऐं उन्हनि जा ख़दशा ॿुधंदो। वाज़ रहे त पीटीआई में मरकज़ी तौरु सूबाई सतह ते इख़्तिलाफ़ शिदत अख़्तियार करे विया आहिनि। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज जे दरवाज़नि जे मरमती कम जे लाइ 502 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे।
सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर बैराज जे दरवाज़नि जे मरमती कम जे लाइ आबपाशी खाते लाइ 502 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि आबपाशी खाते जे आला अमलदारनि जो कराचीअ में अहम इजलास थियो। गॾिजाणीअ में सिंध जे आबपाशी वारे वज़ीर याम ख़ान शोरे, सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ खेड़ो ऐं ॿियनि कामोरनि शिरकत कई। इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ब्रीफिंग ॾिनी वई त कंहिं बि वॾे नुक़सान खां बचण लाइ गेट नंबर 44 ऐं 47 खे तुर्त मरमत जी ज़रूरत आहे। आबपाशी सेक्रेटरी इजलास में ॿुधायो त 20 जून 2024 ते सखर बैराज जे गेट नंबर 44 ऐं 47 खे नुक़सान पहुचण बाबति ॼाण मिली। गेट नंबर 44 खे जुज़वी नुक़सान पहुतो, जॾहिं त गेट नंबर 47 मुकमल तौर ते भॼी पियो। आबपाशी सेक्रेटरी ज़रीफ़ खेड़े मूजिबि वधीक नुक़सान खां बचण लाइ बैराज जा समूरा दरवाज़ा खोलिया विया आहिनि, जंहिं करे सखर बैराज जे खाॿे ऐं साॼे पासे वहंदड़ केनालनि खे पाणीअ जी मुंतक़िली मुतासिर थी। आबपाशी खाते जे अमलदारनि चयो त सखर बैराज जे दरवाज़े नंबर 44 ऐं 47 जी फौरी बहाली बाद सूरतहाल पंहिंजे मामूल ते अची वेंदी, जॾहिं त सखर बैराज खां वहंदड़ वाहन खे पाणीअ जी फराहमी बि बहाल कई वई आहे। वॾे वज़ीर आबपाशी खाते लाइ 502 मिलियन रुपयनि जी मंज़ूरी ॾींदे चयो त हीअ रक़म गेट जी मरमत, तब्दीली ऐं ॿियनि ज़रूरी क़दमनि जे हवाले सां जारी कई वेंदी। सैयद मुराद अली शाह चयो त बोर्ड जे सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ समूरनि ज़रूरी क़दमनि खे जल्द खां जल्द मुकमल कयो वञे ऐं मौसमियाती तब्दीलियुनि खे नज़र में रखंदे अवाम खे उन जे नाकारी असरनि खां बचाइण लाइ एहतियाती उपाउ वठणा पवंदा। आबपाशी खाते जे सेक्रेटरी MNV ड्रेन खे लॻल घारो बंदि करण बाबति रिपोर्ट वॾे वज़ीर खे पेश करे छॾी आहे। सेक्रेटरी आबपाशी ज़रीफ़ अहमद खेड़ो वॾे वज़ीर खे रिपोर्ट ॾींदे ॿुधायो त MNV ड्रेन खे RD 22 वटां लॻल घारो बंदि कयो वियो आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त दादू ज़िले जे जोही तालुके जे UC छिन्नीअ वटि लॻल घारो 750 फुट थी वियो हो। रिपोर्ट मूजिबि आबपाशी अमलदारनि सॼी राति महिनत करे घारो बंदि करे ॻोठ रईस मोहम्मद जमाली, ॻोठ जान मोहम्मद परियो ऐं ॾितो ख़ान रोदनानी खे बचाए वरितो आहे। वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त MNV ड्रेन जे RD 0 ते गेज लॻाइण जो कमु जारी आहे। सेक्रेटरी आबपाशी जो चवणु त गेज लॻाइण खां पोइ हमल ऐं हैरदीन ढंढुनि मां ईंदड़ पाणीअ जो सही अंदाज़ो लॻायो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह MNV ड्रेन जे बंदनि जी सख़्त निगरानी करण जी हिदायत कई आहे। पाकिस्तान भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास में शिरकत लाइ पाकिस्तान अचण जी दावत ॾेई छॾी आहे। भारतीय मीडिया मूजिबि भारतीय हुकूमत पाकिस्तान जे दावत ते अञा ताईं को बि फ़ैसिलो न कयो आहे। भारतीय मीडिया जे ज़रियनि मूजिबि हुकूमत जो कॉन्फ्रेंस में शिरकत लाइ नरेंद्र मोदी बदिरां भारतीय परॾेही वज़ीर खे मोकिलण जो बि इम्कान आहे। शंघाई सहकार तंज़ीम जो इजलास हलंदड़ साल 15 खां 16 अक्टूबर ताईं इस्लामाबाद में थींदो। आख़िरी भेरो भारतीय परॾेही वज़ीर सुषमा स्वराज 2015 में शंघाई सहकार तंज़ीम जे इजलास में शिरकत लाइ पाकिस्तान आई हुई। मौसमियात खाते सूमर खां कराचीअ में तूफ़ानी बरसात जी अगकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त भारत में मौजूदु ताक़तवर हवा जे दबाव शिदत अख़्तियार करे वरितो आहे, जॾहिं त सिस्टम डिप्रेशन जी सूरत में मध्य प्रदेश में मौजूदु आहे। इहो सिस्टम अॼु या सुभाणे ओभर सिंध में दाख़िल थियण जा इम्कान आहिनि। मौसमियात खाते मूजिबि इन सिस्टम ज़रिए बरसाति सिंध में दाख़िल थी सघे थी। अॼु राति खां 31 अगस्त दौरान सिंध में तेज़ हवाउनि सां गॾु आंधारीअ सां गॾु बरसाति जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि 26 अगस्त खां 3 अगस्त दौरान सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि तेज़ हवाउनि ऐं तूफ़ानी बरसाति थी सघे थी। रिपड़ी वेझो भट्टी बिरादरी जे ॿिनि धुरनि में खूनी तकरार तां फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया। बहारो थाणे जे हद ॻोठ सोनो खान भट्टी में ऐं लाल भट्टी ॻोठनि जे धुरनि में झेड़ो थियो। फायरिंग में क़यूम, सादिक भट्टी ऐं आमिर जोयो मारिजी विया, जॾहिं त मोहब्बत ऐं ख़ैर मोहम्मद भट्टी ज़ख़्मी थिया। खूनी वेढ़ान सबबि इलाइक़े में ॾहकाव पकड़ियल आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिए पासे ख़बर शामिल कंदासीं सखर मां, जिते कमु कंदड़ 3 पौरियतनि जे अग़वा जी SSP सखर तस्दीक़ करे छॾी आहे। हिकु ॾींहुं अॻु साइट एरिया थाणे जी हद इंडस की मिल वटां नौजवान नादर जमाली, राशिद मलिक ऐं वहीद मलिक मुबैना तौर ते लापता थी विया हुआ। SSP जो चवणु आहे त मुग़वी 3 नौजवान औरताणे आवाज़ ते रखिजी अग़वा थी विया आहिनि। मुग़विन जी मोबाइल फ़ोन कॉल रिकॉर्डिंग खां पोइ वाज़े थी वियो त सखर मां हू अग़वा नाहिनि थिया। संदन चवणु आहे त धाड़ेल 3 मुग़विन खे औरताणे आवाज़ ते कश्मीर जे करमपुर में घुराए उतां अग़वा कयो आहे। जल्द 3 मुग़विन खे बाज़ियाब कराए वेंदो। घोटकी मां नौजवान अग़वा थी वियो। वारसनि मदद जी घुर करे छॾी आहे। कचो बिंडी 2 थाणे जी हद मां नौजवान मुबैना तौरु अग़वा थी वियो। धाड़ेल कचे वारे इलाइक़े मां नौजवान आसिफ अली जट खे अग़वा कयो विया। पुलिस जो चवणु आहे त नौजवान जे अग़वा जो इतलाउ मिलियो आहे। मामले जी जांच कई पई वञे। पीर जे ॻोठ में जागीराणी ऐं सोलंगी खूनी तकरार जे ख़ात्मे जे लाइ धुरनि पारां मोहलत घुरी वई आहे। पीर पागारी जी हिदायत ते मौज़म अब्बासी जी अॻवानी में मेड़ मिंथ काफ़िलो जड़ींदड़ धुरनि वटि पहुतो।
मेड़ मिंथ काफ़िले पारां मक़तूल अब्दुल शकूर सोलंगी जे वालिद अलह वधायो सोलंगी सां उज़ुरख़्वाही बि कई। सोलंगी बिरादरी जे चङनि काफ़िले खे मार ॾींदे सलाह मशवरे जे लाइ 2 ॾींहनि जी मोहलत घुरी वरिती आहे। मौज़म अली अब्बासी चयो त जागीरानी सोलंगी बिरादरी मेड़ मिंथ काफ़िले खे मार ॾींदे सुठी मोट ॾिनी आहे। उमेद आहे त तमामु जल्द ॻाल्हियुनि ज़रिए तकरार जो ख़ात्मो आंदो वेंदो। लाड़काने मां ख़बर शामिल कंदासीं। गटरनि जो गंदो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। शहर जे अहम कारोबारी इलाइक़े रेशम गली मां गटरनि जो गंदो पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ दुकानदारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। दुकानदारनि सरफराज़ अहमद शेख, ग़ुलाम मुर्तज़ा, राशिद सईद ऐं ॿियनि जो चवणो त लाड़काने शहर जे अहम कारोबारी इलाइक़े रेशम गली में ड्रेनेज जो निज़ाम बहितर न हुजण करे गुज़िरियल 20 ॾींहनि खां लगातार गटरनि जो गंदो पाणी रोडनि, घिटियुनि ऐं दुकाननि में काहे पियो आहे। उन्हनि चयो त गटरनि जो गंदो पाणी निकाल न थियण जे करे गारमेंट्स, कपिड़े, बूट, चप्पल, जनरल स्टोर, सोनार के समेत ॿियनि दुकानदारनि खे सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। उन्हनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर, मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर समेत बस वारनि खे अपील कई त मामले जो नोटिस वठी रेशम गली मां गटरनि जो गंदो पाणी निकाल कराए वञे। खैरपुर में सेप्को जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। सुन्नी राब्ता कमेटी जे अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां खज़ाने ऑफिस रोड ते वावडा, सेप्को जे नाजाइज़नि ऐं बिजली जा ट्रांसफार्मर तब्दील थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणो त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां गाढ़ी पुल मुंशी मौला जो ट्रांसफार्मर सड़ियल आहे। वावडा इंतिज़ामिया कख भञी बीणो नाहे कयो। उन्हनि इल्ज़ाम हयो त वावडा जो एक्सीएन इरफान शेख ट्रांसफार्मर तब्दील कराइण एवज़ लखें रुपया रिश्वत तलब करे रहियो आहे। शदीद गर्मीअ में बिजली बंदि हुजण सबबि ग़रीब अवाम परेशान आहे। एहतजाज कंदड़नि आला इख्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। कराची में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ ऐं ॿियनि यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि बस जे टक्कर में फ़ौत थियल शागिर्द अर्ज़ मोहम्मद लोहर जे खून खे इंसाफ़ न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ जे शागिर्दनि बस हादसे में फ़ौत थियल शागिर्द जे खून सां इंसाफ़ लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शागिर्द अॻवाननि ऐं वकीलनि जो चवणो त कराची में हलंदड़ नाक़िस ट्रांसपोर्ट ऐं पुराणियूं बसूं हली रहियूं आहिनि जेके मौत जो राकास बणियल आहिनि। शागिर्दनि जो चवणो त बस जे ड्राइवरनि वटि को बि लाइसेंस नाहे, न ई उहे गाॾियूं रोडनि ते पब्लिक ट्रांसपोर्ट हलण जहिड़ियूं आहिनि। शागिर्दनि जो चवणो त ताज़ो बस जे ड्राइवर जे ग़फ़लत सबबि कानून जो शागिर्द अर्ज़ मोहम्मद लोहर पंहिंजी हयाती विञाए वेठो। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त क़ातिल ड्राइवर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे पुराणियूं ऐं नाकारा बसूं बंदि कई वञनि। कराची में सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी सिर ते एहतजाजी मुज़ाहिरो करे अमन अमान जी सूरतहाल बहाल करण जो मुतालबो कयो वियो। सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जे मरकज़ी चेयरमैन इरफान अली सोलंगी जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते तंज़ीम जे मरकज़ी चेयरमैन इरफान अली सोलंगी चयो त ज़िले खैरपुर मीर्स में सोलंगी ऐं जागीरानी तकरार फौरी तौर ते ख़तमु करायो वञे जीअं वधीक इंसानी जानियूं ज़ाया थियण खां बची सघनि। उन्हनि जो चवणो त पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराइण जो मक़सदु क़बाइली तकरारनि जो ख़ात्मो आहे। चाहियूं था त जल्द हलंदड़ खूनी तकरारनि जो ख़ात्मो थिए। इरफान अली सोलंगी चयो त सोलंगी बिरादरी अमन पसंद बिरादरी आहे। हथ वठी क़बाइली तकरार तरफ़ धिकियो पियो वञे जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे सा घटि हूंदी। उन चयो त सोलंगी ऐं जागीरानी तकरार सबबि 5 माण्हू क़तल ऐं 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी चुका आहिनि, पर पुलिस रिवायत बरक़रार रखंदे तमाशो ई ॾिसी रही आहे। सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट अजमल सोलंगी चयो त ज़िले खैरपुर में पुलिस अमन अमान बहाल कराइण में मुकमिल तौर ते नाकाम बणिजी वई आहे। IG सिंध नोटिस वठे। ख़बर शामिल कंदासीं सखर मां, जिथे रशीद भट्टी जी ज़िंदगी ऐं अदबी सियासी किरदार ते रोशनी विधी वई। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नामियारे शाइर डॉक्टर अदल सूमरे चयो त सिंधी अदब जी रशीद भट्टी घटि उमिरि हासिल करण बावजूदि वॾी मिसाली ख़िदमत कई आहे। बदकिस्मती सां संदसि मञता एतिरी न मिली सघी जेतिरी जो हू हक़दार हुयो। नामियारे अदीब अयाज़ गुल प्रोफेसर सरवर सैफ़ ईसा मेमन ख़िताब कंदे चयो त सिंधी अदब में रशीद भट्टी कहाणियूं लिखण सां गॾोगॾु ॿिया कम पिणु कया जंहिंमें हुन समूरी जमार लिखण में गुज़ारी। हुन चयो त बाज़मीर सिंध जे अदीबनि 1 यूनिट तहरीक समेत जॾहिं बि सिंध ऐं सिंधी माण्हुनि मथां ॾुखिया ॾींहं आया त उन्हनि पाण निभायो आहे। गॾा में लतीफ़ जे पारखू ऐं MRD तहरीक जे असीर कामरेड अली मोहम्मद कलमती सां शाम मल्हाई वई। तक़रीब में अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि नूर अहमद कातियार, मिठा ख़ान लाशारी, सैयद ख़ुदा ॾिनो शाह, साफ़ी मंज़ूर सोलंगी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणो त असीं MRD तहरीक जे असीर कामरेड अली मोहम्मद कलमती जी जिद्दोजहद खे सलाम पेश करियूं था। उन्हनि जो चवणो त कामरेड मोहम्मद अली कलमती सिंध धरती जे ॿरंदड़ मसइलनि ते सदाईं जिद्दोजहद कंदे अॻभरो रहियो आहे। उन जो चवणो त अली मोहम्मद कलमती MRD तहरीक में जेल काटिया ऐं अज़ियतूं सठियूं,
पर सिंध धरतीअ सां संदसि मुहबत ऐं चाह अॼु ताईं क़ाइमु आहे। उन मौक़े ते कामरेड अली मोहम्मद कलमती खे गुलनि जा हार तोड़े अजरक पाराया विया। मीरपुर ख़ास में डीसी ॿारनि खे फुड़ा पियारण जी अपील करे छॾी आहे। डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास डॉक्टर रशीद मसूद ख़ान जी सदारत हेठि अहम इजलास थियो। इजलास में डीसी चयो त पोलियो हिकु ख़तरनाक मर्ज़ आहे, उन करे जेके वालदेन पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण खां इनकार करे रहिया आहिनि उन्हनि जे ख़दशनि खे परे करे उन्हनि खे राज़ी कयो वञे। नाज़रीन, आबपाशी खाते जे एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर ज़हीर लतीफ़ पिताफ़ी चयो आहे त घोटकी ज़िले में हालतूं ज़ाब्ते में आहिनि। ख़तरे जी का बि ॻाल्हि नाहे, बंदनि ते पथर ऐं ॿियो मटीरियल मौजूदु आहे ऐं आबपाशी खाते जो अमलो बि अलर्ट आहे। बंदनि जी पोज़ीशन तमामु बहितरीनु आहे। असांजो इरिगेशन जो स्टाफ टोटल SDOs इंजीनियर सभु जेके आहिनि उते डेपुटेड आहिनि ऐं उते जेका मशीनरी आहे कंहिं बि इमरजेंसी खे मुंहुं ॾियण लाइ, ऐं उते जिते वीक पोर्शन असांजा हुया शेंक बंद ते कुझु पॉइंटनि ते, उन खां पोइ लूप बंद ते, उते असां कुझु डंपिंग कराई आहे जेका आहे स्टोन बोल्डर जी, ऐं स्टॉक पियो आहे पत्थर जो। बाक़ी अलाह ख़ैर कंदो, कंहिं बि इमरजेंसी को अलाह बचाईंदो। इहो बि इंकशाफ थियो कच्चे अंदर जेकी कुझु ज़िमेदारी बंद भी आहिनि छा? कच्चे अंदर ज़िमेदारी बंद कुझु हिन पासे आहिनि, लेकिन कशमोर वारे पासे जेके आहिनि उहे घणा आहिनि, टोड़ी ऐं कंदकोट वारे पासे उते विच में, हिते हेॾे आहिनि पर एतिरा न आहिनि, इफेक्टिव न आहिनि उहे। मजमूई तौर ते घोटकी अंदर या कश्मीर साइड केतिरा बंद हूंदा ऐं केतिरा किलोमीटर बंद दरिया जे अंदर हूंदा? ऐं इहो मूंखे का एग्ज़ैक्ट इन जी फ़िलहाल रिपोर्ट मूं वटि न आहे। बाक़ी जेके असांजे एरिया में जेका मूंखे ॼाण इहा आहे, छो जो मां गुडू वारी साइड बि रही आहियो आहियां, होॾां आहिनि को रुझान या मथे अपस्ट्रीम में उते को घणो आहे इहो जेको आहे प्राइवेट बंदनि जो सिलसिलो। हिते असां वटि हिकु ॿ हुया जेके उहे टोड़ाया विया आहिनि। मूं तव्हांखे ॿुधायो 2018 में, वरी 20 में ऑपरेशन थियो। उहो हिन महिल ताईं असांखे का रिपोर्ट कोन्हे थियो अहिड़ो को प्राइवेट बंदि अंदरि। असां जेको आहे मूं ट्रेवल बि कयो आहे, जेतिरो लॉ एंड ऑर्डर जी बि सिचुएशन आहे, जेतिरे ताईं असां वञी सघियासीं असां विया आहियूं उन खां बावजूद बि, लेकिन असांखे को अहिड़ो प्राइवेट बंदि, छो जो हीउ पाणी हिते अची लॻो आहे, हीउ पाणी जेकॾहिं फ्री फ्लो हले थो पियो त माना इन बंदि कोन आहे अंदरि। दुबई जी मक़ामी होटल में इब्राहिम सूमरे जे किताब प्रीतणो जी महूरत कई वई, जंहिंमें हिंद तोड़े सिंध जे सिंधी कम्यूनिटी वॾे तइदाद में शिरकत कई। रिपोर्ट करे रहियो आहे इसाक सूमरो। अरब अमारात जी रियासत दुबई जे हिकु मक़ामी होटल में किताब प्रीतणो जी रुनुमाई जी तकरीब थी, जंहिंमें हिंद तोड़े सिंध जे सिंधी कम्यूनिटी वॾी तादाद में शिरकत। तकरीब जो मक़सदु इल्म, अदब, तालीम ऐं सकाफ़त खे हथी वठणु हुयो। हिन तकरीब में काफ़ी अदीबनि लेखकनि शिरकत कई। किताब जे लेखक इब्राहिम सूमरो चयो त किताब जो मतिलबु प्रीतणो यानी प्यार, प्रीत, मोहब्बत आहे। ये किताब प्रीतणो जो मक़सदु आहे मोहब्बत, प्यार, इश्क। ऐं इन किताब में जेके ग़ज़लूं लिखियल आहिनि या वायूं लिखियल आहिनि, मुख़्तलिफ़ सनफ़नि में लिखिया हुयो आहे, जंहिंमें अल्लाह जी तारीफ़, अल्लाह जे हबीब जी तारीफ़। हिन किताब जे छपराइण जो मक़सदु हरगिज़ इहो न आहे त को मां को ज़रिया रोज़गार आहे या मां को मशहूरु थियां, बसि हिकिड़ो पैगाम आहे, हिकु आवाम ताईं पहुचाइणो आहे। उमेद आहे त मां इनमें घणे भाङे कामयाबु थी वेंदुसि। किताब जो जेको नालो ई मूंखे वणियो, छो मां अंदरि त अञा कोन पढ़ियो, पर जेको नालो प्रीतणो, जंहिं हिसाब सां मां सम्झो आहियां त प्रीतणो माना प्रीतपणो माना दोस्ती, यारी, मोहब्बत, सिक, प्रेम। ऐं जेकर प्रेम ऐं सिक मोहब्बत हुजे, जेकर एॾो लेखक जो मां शुक्रगुज़ार आहियां। असांजे अदबी खेत्र में हिकु नओं इज़ाफ़ो थियो आहे मोहम्मद इब्राहिम बादल सूमरे जी सूरत में। हुनजो शहरी मजमूओ प्रीतणो छपियो ऐं उहो छपिजी वरी हुनजी दुबई जहिड़े शहर में हुनजी महूरती तक़रीब रखी वई, जिते सिंध जी दुबई जी मुख़्तलिफ़ रियासतुनि खां दोस्त आया, गॾु थिया, किताब जी महूरती तक़रीब कई वई ऐं हुनजे मौज़ूअ ते, हुनजे किताब जे हुस्न ते, फ़न ते ॻाल्हायो वियो। इन सां गॾोगॾु किताब में मौजूदु शाइरीअ खे पढ़ियो बि वियो ऐं मुख़्तलिफ़ मुक़ररनि उनखे इन सुठे अंदाज़ में किताब ते ॻाल्हायो, उनजे मुख़्तलिफ़ फ़नी ख़ूबियुनि ते ॻाल्हायो।
अॼु जो जेको इवेंट हुयो मूंखे ॾाढो सुठो लॻो। अदब ऐं इन जे बारे में जेके अॼुकल्ह जे दौर में जेको आहे बुक्स ऐं अदब जे बारे में लिखण जेके आहिनि माण्हू विसरी विया आहिनि ऐं सोशल मीडिया जो दौर अची वियो आहे, हर कोई मोबाइल यूज़ करे थो। पहिरीं असांजा जेके वॾा हुआ उहे अदब ते लिखंदा हुआ ऐं बुक पढ़ंदा हुआ। लाइब्रेरियुनि जो हिकिड़ो उरूज हूंदो, हिकिड़ो दौर हूंदो आहे। लाइब्रेरियूं बि ईअं लॻे थो जीअं वीरान थी वियूं आहिनि। माण्हू जेके आहिनि उहे विसरी विया आहिनि। त बुक खे असां खोले ॾिसूं बि पढ़ूं छा। ऐं अॼु ॾाढो सुठो लॻो मूंखे त पहिरीं जो जेके ॻाल्हियूं आहिनि उहे असांजी न्यू जनरेशन ताईं पहुचंदियूं त अदब छा आहे ऐं उन में शाह साहिब जूं जेके बेत जे बारे में आहे या सिंधी जेके बि ॻाल्हियूं आहिनि ॾाढो मूंखे सुठो लॻो। ऐं अहिड़ा इवेंट हुजणु घुरिजनि। हिन क़िस्म जा प्रोग्राम ऐं किताब सां शौक़ु रखंदड़ माण्हू अञा बि मौजूदु आहिनि। अॻिते अची हिननि जो हौसला अफ़ज़ाई कजे त जीअं सिलसिलो जारी रहे ऐं इंसान किताब जी दोस्ती क़ाइमु रहे। इसाक सुमरो, आवाज़ TV, दुबई।